गुरु रूप प्यारी साध संगत अचो सभी मिली करे सर्वप्रथम इन स्थान जे देवताओं छो तो इन स्थान जी ब्यूटी सुंदरता इन में आ त हिते शिवालय भी आहे, देवालय भी आहे, माता रानी जी मढ़ी भी चई सघूं था, इनके साहिबन जो गुरुद्वारो भी चई सघूं था। हिते साईं बाबा जी दरबार भी चई सघूं था और बाबा साईं आनंद राम साहिब, बाबा साईं भगत राम साहिबन जो आश्रम भी चऊं। अहिड़े सुहिणे स्थान के सभिनी देवन के मिली करे प्रणाम कयूं ऐं व्यासपीठ ते सुशोभित शोभा वधाईंदड़ असांजा प्यारा साईं किशनदास साहिब, प्यारा साईं असांजा बलराम साहिब, प्यारा साईं असांजा सुधामा ऐं मंचासीन सभिनी खे मां प्रणाम कयां थो। जेका भी संगत हिते साजी निवाजी गुरु जी आयल आहे, तव्हां सभिनी जे हृदय में वेठल मुझे प्रभुअ खे भी मां वंदन कयां थो। तव्हां सभिनी सां जय श्री कृष्ण, जय जय शिवधारा। अति प्रसन्नता मन खे थिए थी। चवंदा नी भगवान शिव हिकिड़े ॾींहुं मां पार्वती सां गॾु वञी रहिया आहिनि। खाली भूमि ही भगवान शिव प्रणाम कयो। माता पार्वती पूछे थी, प्रभु न हिते शिवालय, न देवालय, न मंदिर, न मढ़ी, हिते तव्हां प्रणाम छो कयो? भगवान शिव चवनि था, हे पार्वती, हे देवी, कोई टाइम थियो हिन भूमिअ ते सत्संग कथा थी हुई, इन जे करे हे भूमि सामान्य भूमि न आहे, हे तीर्थ भूमि समान आहे, इन करे मां इनखे प्रणाम कयो। भगवान शिव मां पार्वती सां गॾु थोरो अॻिते वधिया। ॿी हिकिड़ी खाली भूमि आहे, भगवान शिव वरी प्रणाम कयो। माता पार्वती पुछनि था, प्रभु हिते कीअं प्रणाम कयो? न मंदिर, न मढ़ी, न शिवालय, न देवालय। चई पार्वती, हिते ईंदड़ वक्त में सत्संग कथा थींदी, इन जे करे हे पवित्र भूमि आहे, इनखे असां पहिरियों सां ई प्रणाम कयूं था। त ही जेका भूमि ते पाण वेठा आहियूं, हिते नितनेम सां सत्संग थिए थो, ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। ऐं हिन परंपरा बाबा साईं आनंद राम, बाबा साईं भगत राम जी परंपरा खे ॾिसां ऐं मां पंहिंजी शिवधारा जी परंपरा खे ॾिसां, मूंखे खोड़ ॾाढियूं सारियूं समानताऊं ॾिसण में अचनि थियूं। भारत में असांजे समाज में परंपराऊं त ॾाढियूं आहिनि, सभिनी संतनि खे प्रणाम आहे, सभई संत पंहिंजो पाण में पाण आहिनि। त हिते सत्संग भी थींदो आहे, कथा भी थींदी आहे, वरी हितों जा महापुरुष जन जन तक सिंधी ऐं हिंदी में कथा जो उहो गंगा जी धारा, कथा जी धारा जो आनंद वठाइनि था। उहा ई ॻाल्हि वरी शिवधारा में भी आहे, उहा हिते भी आहे। माफ़ कजो, हिकिड़ो अखर ॻाल्हायां थो, पर भाव वारा भगत सम्झंदा। सात्विक सत्संग भारत में थोड़ो घटि आहे, सिंधी समाज में। उहा धारा जो मुंहिंजो भाव हूंदो आहे, असां वटि उहा ई धारा वहे, ईअं मुंहिंजो भाव हूंदो आहे। उहा ई धारा हिते वहे थी। इहा मन खे प्रसन्नता आहे। तुलसी या संसार में भांत भांत के लोग, संसार जंहिंजो नालो आहे, उते संसार कोई पूछे, संसार माना कोई भितियूं, संसार माना कोई छत, संसार कोई रोड जो नालो आहे। कोई असांखो पूछे, भाई रोज जो सत्संग में वेंदा आहियो, संसार अखर ॿुधंदा आहियो, संसार माना छा? संसार माना प्रवृत्तियों, स्वभाव, सोच।
संसार में त रहंदा असांजा 18 पुराण ने तव्हां आनंद वठंदा इहो कथा जो। उन 18 पुराणनि में भी कुछ पुराण सात्विक पुराण ने। असांजा 3 आदि देव उन्हनि खे भी काथे सतो रजो तमो में शास्त्र विरहाइनि था। हिते जेका सतोगुणी ज्ञान धारा वहे थी, ॾाढो अञा मन खे ॾाढो खुशी जो भाव जगदो आहे जॾहिं हिन दरबार सां मां अखर ॿुधंदो आहियां। एकादशी वारी दरबार या असांजा प्यारा साईं बलराम एकादशी वारा। गुरु ग्रंथ साहिब में हिकिड़ा लाइन ईंदी आहे, अध लाइन, दरवेसी को जाणसी विरला को दरवेश। सभिनी खे सभु ॻाल्हियूं जल्दी ख्याल में अचनि ईअं आहे न। हिते खोड़ कपिड़े वारा ॿाहिरि वेठा हूंदा, उन्हनि खे कपिड़ो हथ लॻाए करे सम्झंदो, पर हाणे असां खां पुछे असां दॿे में ठिकरियूं चवंदासीं सभु हिकु जहिड़ा आहिनि। आम माताउनि खे सम्झ में ईंदो आहे भाई छा चवंदा आहिनि, हे पार्टी वेयर नहीं, हे घर जा कपिड़ा नहीं। माताऊं चवंदियूं आहिनि असां दॿे में ठिकरियूं, असां चवंदा सभई कपिड़ा हिकु जहिड़ा। त कुल मिलाए करे जंहिंजी रुचि, जंहिंजी यात्रा, जंहिंजी मेहनत जंहिं क्षेत्र में आहे उनखे उहो ई सम्झ में ईंदो आहे त हिन आध्यात्मिक में जेके डीप तौर ते दिल जी गहराइनि सां हली रहिया आहिनि उन्हनि खे इहे ॻाल्हियूं सम्झंदियूं नी। ऐं असांजे स्वामी जन हिकिड़ी ॻाल्हि चई त संगत जेका आहे न हितां जी मिठड़ी आहे, पर इन अखर खे मां अॻिते वठी हलां। असांजा हिकिड़ा संत थिया आहिनि गुजरात में, हाणे ई चोलो मटियो अथऊं 5-7 साल पहिरियों। राजकोट जा संत मुंहिंजो उन दरबार में साल में 2 खां 3 दफ़ा वञणु थींदो। मां इन करे वेंदो हुउमि, उते मुंहिंजूं सिंध जूं सिका लहंदियूं हुयूं। वरी उहो संत वॾी उमिरि जा, मां तुंहिंजी चरणनि जी धूड़, साईं वासदेलाल साहिब नालो संतनि जो। साईं वञणु थियो आहे कॾहिं दरबार में गायकवाड़ साईं सुखदेलाल वटि वञणु थियो आहे राजकोट में न? असां वटि शायदि तव्हांजो थियो अथव मिलणु। त उहे संत मूंखे चवंदा, हाणे शरीर छॾियो आहे संत ने, त्यागियो आहे। साईं सुखदेलाल, साईं वासदेलाल चवंदा मुंहिंजी जे तव्हांखे ॾिसंदो सिंध जी सिक पूरी थींदी आहे। त कुल मिलाए करे उहे संत चवंदा संगत थींदी आहे ॿार जंहिं ते हेरियो। हितों जी जेका सत्संग जी अमृत धारा इन व्यासपीठ तां वहे थी, या आम न अथव भाई, ऐं सभिनी खे मिलंदी बि न अथव, ऐं अॻिना बि सभिनी खे शायदि मिलेव। गोस्वामी तो ना चवंदा न, धन दारा और लक्ष्मी पापी को भी होए, पुत्र पैसो पत्नी अगर पवित्र आत्मा वट आहे त पापिन वट भी आहे। संत समागम और हरि कथा, रोज दरबार सजण, वरी एकादशी जो अलग आनंद। ऐं अॼु जो हे 3 सत्संग आहे, अॼु जो ॾींहं जो हिन दरबार जो। ईअं असां वटि बि 3 टाइम सत्संग थींदो आहे। 3 टाइम काथे सत्संग थिए, अहिड़ियूं दरबारियूं बि भारत में सिंधी समाज में ॾाढियूं घटि अथव, जिते संगत खे सत्संग में आनंद ईंदो आहे वेंदियूं नी। हकीकत में अॼुकल्ह थोड़ा शरीर कमज़ोर नी, ॿियूं ॾाढियूं मजबूरियूं नी। माताउनि जो कंहिंजो सुबुह जो कपिड़े जो धोइण जो वारो हूंदो, कंहिंजा मर्द लाइन ते वेंदा, ॿारनि जा स्कूल सवेर थियनि था। न त हकीकत में जहिड़ियूं हस्तियूं वेठियूं नी, मूंखे लॻे ई नथो त 3 ॾींहं ते सत्संग बंदि बि थियणु खपे, विश्राम सत्संग न अचणु खपे। असांजे प्यारे साईं किशनलाल खे, किशनदास खे चऊं साईं 5 घंटा कंदा ई कंदा। मां वेंदो आहियां गुजरात, थोरो हाणे बि 3 ॾींहं थी आया आहियूं। उते गुजरात में चवंदा आहिनि साईं 6 घंटा त घटि में घटि कजो, पोइ वधीक जेकॾहिं थकासीं त पोइ पाण सलाह कंदासीं। साईं कांदे वेली वेंदा आहियूं, वाली विलायत राय जी दरबार। पोइ 14 जनवरी फिक्स आहे, थोरो ॿुधिजो ध्यान सां भाई। पोइ साईं खे वेनती कयूं था, सलाह वणेव त साईं बि हिते परंपरा शुरू कनि। उते 10:30 बजे तयारी थींदी आहे भाई, सत्संग लाइ संगत बि तयारु थींदी आहे, संत महापुरुष ॿुधाइण वारा तयारु थींदा आहिनि। काएं बजे चओ न भाई। उते वरी 1:30 बजे चवंदा नी साईं ब्रेक, छा चवंदा नी, हा टी पार्टी जी ब्रेक, वञो ॿार खाई पी अचो, चांहि खीर अलाए छा छा हलंदा नी। वरी 2 बजे को वरी सत्संग शुरू।
हाणे असांजो वरी खाइण पीअण जो नियम न, मां त मंच तो न उथंदो आहियां, संगत घुमी फिरी पहुचंदो आहे, अची वियो आहे, बसि स्वागत आहे तव्हांजो। त तव्हां बि चयो त हिते साईं खे वेनिती कयूं, ब्रेक ॾियूं छा? बाक़ी हिते सत्संग विराम थींदो ई न। हिन दरबार जे लाइ मन में ॾाढो भाव आहे। दीदी जन ॿुधायो असांजे प्यारे साईं भगत राम साहिबनि जो ऐं असांजो सत्संग गॾु हलंदो हो ॾाढे वक़्त ताईं। हक़ीक़त में मूंखे बि साईं जो दर्शन, पहिरियों दर्शन टीवी ते थियो, पोइ रायपुर में ॿ टे दफ़ा देवपुरी में सत्संग साईं जो असांजो माना साईं भगत राम साहिबनि जो असांजो गॾु सत्संग थियो, ऐं साईं सां बि ॾाढा दफ़ा गॾु ई असांजो उते सत्संग थियो आहे। कुल मिलाए करे ही दरबार ॾाढी सोनी अथव भाई। तव्हां रोज़ ज्ञान जो अमृत पियो ई था, मां तव्हांखे नओं छा ॿुधायां। वाणियूं जेको बि सत्संग करे, संत सत्संग करे वेठो, इहा थींदी अथव ऋषि परंपरा। कंहिं बि संत पंहिंजो थोड़ी ठाहियो आहे, कंहिं न कंहिं ग्रंथ मां पढ़ियो आहे या ॿिए कंहिं ॿुधो आहे, ॿुधाए थो। फ़र्क़ु छा आहे? हर कंहिंजी चवण जी, ॿुधाइण जी शैली पंहिंजी ऐं अनुभव कुझु पंहिंजा। इहो अखर ध्यान में रखिजो। मां थोरो अॼु इच्छा थिए थी मां गहरो ॻाल्हायां सत्संग। अनुभव हर महापुरुष जा पंहिंजा थींदा आहिनि, इन करे हर संत जो तव्हांखे पहनावो अलॻि ॾिसण में ईंदो। अंदर बाबा नानक जी मूर्ति खे प्रणाम कयूं, उनखे बि जीअं बाबा भगत राम रुमाल ॿधंदा हुया, या असांजा संत ॿधंदा न, गुरु नानक साहिब। मां पोइ खिलम बाबा नानक सां, मां साईं भगत राम जी दरबार वेठा हुई त रुमाल ईअं ॿधो अथव। जेकॾहिं तव्हां मूंखे कंहिं ॻाल्हि पकड़ी अथव मुंहिंजी, त कुल मिलाए करे हे जेके देव अथव जागृत अथव, हे जेके देव वेठा अथव, ज़ोर सां चओ छा चयो? थोरो ज़ोर सां चओ। ई तव्हांजे घर में भी जेके देव या मूर्तियूं स्थापित वो जागृत अथव, लेकिन केस ताईं जागृत रहंदा? जेस ताईं असां सभिनी जी भक्ति, पूजा, पाठ, आरती, भोग, भावना जीवित रहंदी। जंहिं ॾींहुं दुकान जी भी पंहिंजे गुरुअ जी ऐं देवनि जी मूर्ति खे सम्झोसि इहा छड़ी मूर्ति आहे, पहले यादि रखिजो उहो देव, उहो भॻवान, उहो संत उन में हलिया वेंदो, पोइ पन्नो टंगियो पियो अथव। यादि रखिजो अखर। असांजे सतगुरु महाराजनि जो बाबा शिवजन साईं जो स्थान हिकिड़ो कानपुर में आहे। कानपुर दरबार साहिब जो अध्यक्ष श्रीचंद लाल नालो हाणे गुज़ारे वियो आहे। उतों जी वॾे में वॾी कानपुर जी जेका मार्केट आहे, उन नालो शिशामाऊ मार्केट। उनमें उन जो दीप गारमेंट करके दुकान, ॾाढो धंधो। हिकिड़े ॾींहुं कंहिं फोन कयसि, भाई तो ते इनकम टैक्स जी रेड पई थी। हाणे हिन वटि कचो कागज़ साम्हूं हुयो, हिन खणी वेढ़ियो। अॻु जो पुराणे ज़माने खां 15-20 साल थिया हूंदा, अॻु तस्वीर टंगींदासीं त पोइ हीअं धागे सां ॿधल हूंदी, यादि आहे सभिनी खे। हिन छा कयो, उहो कागज़ खणी करे टेबल ते चढ़ी बाबा शिवजन साईं जी मूर्ति जे पोयों रखी छॾे। इनकम टैक्स वारा आया, हेॾे होॾे ॻोल्हियूं, कुझु लभियो ई कोन। चयोसि यार श्रीचंद भाई, मां पंहिंजी भाषा में ॻाल्हायां थो, चए श्रीचंद भाई असां त इंक्वायरी सां ईंदा आहियूं, पकी सां रेकी कंदा आहियूं, जांच कंदा आहियूं, तो वटि कचो कागज़ आहे पक, पर लभियो न आहे। चए साईं ॾिसो साम्हूं ई अथव। कंहिंजी नज़र वई तस्वीर ते, चए टेबल दो, टेबल ॾिनऊं। चढ़ी करे जीअं इनकम टैक्स ऑफिसर मूर्ति खे हथु लाथे, भई इनखे हेठि लाइ ॾिसां, पोयों कागज़ त कोन्हे, मूर्ति में हथ पकड़जी पियो। छुड़ाओ छुड़ाओ छुड़ाओ, बचाओ बचाओ बचाओ। अरे वो क्या हुआ? जिस मूर्ति ने मुझे पकड़ के रखा है। तो उन्हें श्रीचंद से तोबा कर, तोबा 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 तोबा, तो छट लथो। ये क्या हुआ? जी हमारे गुरु महाराज की ये प्रतिमा है, मूर्ति है, वो सदैव इसमें वास करते हैं। आपने जूता पहन के हमारे गुरुदेव की मूर्ति को हाथ लगाया था। उन तोबा कही, चे वैसे मैं बात बताऊं, इस मूर्ति के पीछे मेरे कागज पड़े, आप उतारो। चे नहीं तोबा। तो चे मैं जा रहा हूं। ये कहा? कागज बता रहा हूं। ये बोले नहीं। बोले लेकिन एक बात बताओ, ये अभी बाबा जी कहाँ हैं? बोले अभी यहाँ नहीं है, शिकारपुर में है। बोले जब आए तो मुझे दर्शन कराना, क्योंकि जिनकी मूर्ति में इतनी शक्ति, उनमें कितनी शक्ति हो। असां मूर्तिन में भाव भगवान वारो या उहे आहिनि त उन में मोट ओड़ी मिलंदी, उहो भाव हूंदो त। बाक़ी मूर्ति आहे, वो चवंदा न हिकिड़ो
चोर आयो ओ शिवलिंग ॾिठे कुझु कोन्हे मंदर में पकड़ भलू तो मूर्त पंहिंजो शिवलिंग जे मथां चढ़ी करे जीअं उहो घड़ियाल घिंड लाइण लॻो भॻवानु शिव राज़ी थियो वरंबू चई छा आहे भाई वरंबू जो वर घुर जे भॻवानु मां तोखे सॼो जा चे अॼु ॾींहं ताईं माण्हुनि बेलपत्र चढ़ायो पाणी चढ़ायो खीर चढ़ायो पर पाण खे अॼु ॾींहं ताईं कंहिं चढ़ायो ई कोन्हे ॿुधो आहे न ऐं भॻवानु शिव जी भोले भाले जूं कथाऊं कहिड़ियूं हिकु माता ईंदी शिव मंदर में ॾीओ ॿारण ॿी छाजे लाइ ईंदी हुई ॾिठी अथव उहा सभिनी खे ख़बर आहे हिते भॻवानु शिव जो दर्शन कंहिंखे थियो त असांखे कहिड़ो बणिजणो आहे तव्हां मां साईं कंहिंजी इच्छा आहे शिव जो दर्शन कयूं त पोइ असांखे कहिड़ो बणिजणो आहे जी दर्शन कंहिंखे थियो जल्दी जल्दी ॿुधायो न त असांखे कहिड़ो बणिजणो आहे सही कयो न तव्हां होशियार हो साईं धंधे वारा माण्हू बाबा बारिश पई ॿारण वारी न आई विसाइण वारी आई मन जंहिंजो नितनेम सचो पक्को उनखे शिव जा गुरूअ जा भॻवान जा पया दर्शन थींदा त हिते हिन मंदर में देवन जो जेको पूजन थिए थो मां कयो जल्दी जल्दी में दर्शन मां हुते लोटा ॾिठा पर ॻोल्हियां पियो भॻवानु शिव जो लुंग किथे उहो दर्शन न थियो भाव हुयो हल्दे हल्दे में शिव जो दर्शन वेठे थिए तो हनुमान जी महाराज जो या साईं कृष्णदास साहिबनि जी हिकु दफ़ो मां साईं शिरडी वारे बाबा जी बि घणा साल पहिरियों भॼन ॿुधो हुयो मूंखे यादि आहे हिन दरबार में गुरबाणी जो बि कीर्तन थींदो आहे हिन दरबार में शिरडी वारे बाबा खे बि राज़ी कयो वञे थो ठाकुर जी जूं कथाऊं बि थियनि थियूं ऐं मूंखे जेसि ताईं यादि पए थो कुझु वक़्तु पहिरियों असांजे प्यारे साईं कृष्णदास शायदि भक्तमाल जी बि कथा कई आहे न हा कयो था ना कयो था छो त गुल जी ख़ुशबू रुकंदी न आहे छुपंदी न आहे त हिन दरबार जी मां महिमा गायां थो पवित्र दरबार में तव्हां वेठा हो अञा हिकिड़ी महिमा गायां पोइ आख़िर में 10 मिंट थोरो अञा पोइ बिंदु में अचां चवंदा आहिनि हिकिड़ा संतनि सत्संग कयो सत्संग पूरो थियो संगत अचे पई संतनि खे व्यासपीठ ते प्रणाम करण लाइ एतिरे में कंहिं माण्हू जी पुठिते नज़र वई 2 कारियूं गायूं आयूं गायूं 2 कारियूं आयूं लेथड़ियूं पातऊं अछूं थियूं हली वयूं पुछो संतन खां इहो छा हो जे बाबा ये 2 गायुनि जो दर्शन कयो हिकु हुयो गंगा मैया ॿी हुयो यमुना महाराणी चे साईं कारियूं आयूं लेथड़ियूं पातऊं अछूं थी हली वयूं इन जो छा अर्थ आहे ची बाबा उन्हनि में दुनिया वारा जॾहिं सनानु कंदा नी उनजा पाप वधी वेंदा नी उनजो शरीर बि कारो थी वेंदो आहे लेकिन जिते कथा सत्संग थींदो आहे उहे अची करे लेथड़ियूं पाए माना पंहिंजा पाप धोई अछूं मुजरियूं थी वेंदियूं नी वरी वञी संसार जा पाप लाहींदियूं नी इहा शक्ति आहे हिन व्यासपीठ जे माध्यम सां जिते कथा सत्संग थिए थो संगत जे चरणनि जी धूड़ी में त ॾाढो आनंद ॾाढी मौज भाई हिन दरबार खे मां वारंवार प्रणाम कयां ऐं प्रभुअ जे चरणनि में इहा प्रार्थना करे वञा थो भॼन खोड़ ॿुधंदा हो तव्हां पर मां 10 मिंट अञा ॻाल्हायां मां प्रभुअ जे चरणनि में इहा प्रार्थना कयां थो सदाई ही ज्ञान जो प्रवाह वधंदो रहे लेकिन मां संतनि जे चरणनि में हिकिड़ी वेनती रखी वञा थो मां संकल्प वरितो आहे जीवन में भले असांजो वॾो हिकिड़ो स्थान 100 करोड़ जो हिकिड़ो ठहणु प्रारंभ थियो आहे साईं जॾहिं ठाहींदो मां विधीअ सां भाव रखियो आहे 4 धाम ऐं जंहिं पहाड़ ते वेही करे भॻवान नारायण नर नारायण जप कयो उहा मिट्टी बि खणी आवां बाक़ी त जेको बि ऐं पवित्र संतनि जे आदरणीय श्री मोहन भागवत जी उपस्थिति में कई संतनि जे हथां भूमि पूजन उतां जो थियो आहे 4 धाम मंदिर गौशाला वृद्धाश्रम ध्यान केंद्र गुरुकुल और मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटल हाणे 7वां भाव जगियो आहे नेचुरोपैथी सेंटर आइए गोलियों का डब्बा हमें देके स्वस्थ होके यहाँ से जाइए वो हॉस्पिटल भी ठहंदी
लेकिन गॾो गॾु गुरुकुल सां गॾु इहो भाव रखियो आहे, मां संसार के वेंदे वेंदी कोशिशि कंदुमि 100 संत ॾेई वेंदुमि। इहा मां प्रार्थना हिन व्यासपीठ खे बि कयां, तव्हां संत जेके आहियो सत्संग त कयो, पर कई सत्संग करता बि संसार खे ॾेई वञिजो। अॼोके ऐतिहासिक ॾींहं ते इहा मुंहिंजी प्रार्थना तव्हां ज़रूरु स्वीकार कयो, छो त वेली ॾाढो अभाव आहे, ॾाढो अभाव आहे, ॾाढी ज़रूरत आहे संसार खे। हिन शहर जी किथे किथे जुड़ाव मुंहिंजो आहे। साईं लालदास साहिब जन जी शादी बि केवल मां ई आयो हुउमि, ॿियो गुरु जी आया हुआ। ईअं साईं किशनदास जी शादी ते बि अचण जो सौभाग्य मूंखे मिलियो। इहा बि मूंखे जीवन में ॻाल्हियूं यादि न। हाणे मां अचां बिंदु ते। आध्यात्मिकता चइनि स्तंभनि ते आधारित आहे। यादि रखिजो, ॾाढो विस्तार न कंदो, पर संकेतिक चई वेंदो। अथव नंढड़ी नंढड़ी ॻाल्हियुनि में भॻवान, ॾाढी वॾी ॻाल्हियुनि में न पओ। हितों जो जेको तव्हां ॿुधो था बिल्कुलु ठीकु ॿुधो था, जेतिरी मूंखे जानकारी आहे। ॾाढी वॾी ॻाल्हियुनि में पवण जी कोशिशि बि न कयो, ऐं न करे सघंदासीं। गृहस्थी आहियूं, फाथल आहियूं। असां कहिड़ा आहियूं? 5 5 55 55 घणा साईं चओ न भाई? 5 5 55 5 छॾिया तो हाणे मूंखे 50 ॾे। असां उहे आहियूं। हूअं 5 50 घणा थींदा नी? सोचो छो था भाई? 5 × 5 घणा थींदा नी? 5 5 55 5 छॾिया तो बाक़ी 50 मुंहिंजा थिया। असां उहे आहियूं। असां चाहे करे बि पाप खां बची न सघंदा आहियूं। अनजाने में घर में बाहि भरे थी, दोष लगे थो। पानी पीऊं था, जीव हत्या थिए थी। साह खणूं था, जीव हत्या थिए थी। घुमूं था, जीव हत्या थिए थी। असां जीव हत्या को बची न सघंदा आहियूं। जाने त असां सभई एक्सपर्ट हूं, कंहिंजी दिलि कीअं दुखाई बि आहे। घर जे वॾनि जी लॻभॻि आशीर्वाद असां ते कोन्हे। चूंडे चूंडे ॻाल्हाइणा कहिड़ा शब्द आहिनि जेके साम्हूं वारे जी दिलि खे चोट पहुचाइनि। असां सभई एक्सपर्ट हूं, बाक़ी वहिंवार शुद्ध त ॼाणू ई कोन। मूंखे आश्चर्य लॻंदो आहे, घणा माफ़ कजो गुरबाणी वारा टाइट टाइट हलंदा नी। छाजो टाइट हलो था भाई? बाबा नानक चए तो नानक नीच कहे विचार, वरी तव्हां वरी टाइट काॾे था हलो? लूण हरामी लाला गोला मेरा नाम सभागा। ए बाबा नानक, गुरु ग्रंथ साहब मेरी जात कमीनी पात कमीनी ओछा जन्म हमारा, तुम शरणागत राजा रामचंद्र कहे रविदास तुम्हारा। सेवा पूजा आए न तोरी, कहे रविदास कवन गत मोरी। ए गुरु ग्रंथ साहब, जन्म जन्म की इस मन को महल लागी, काला हुआ स्या गुरबाणी। नम्रता साईं भरी पई आहे, वरी तव्हां कंधु खणी करे काॾे घुमो था। असां त रोज़ नेम कंदा आहियूं, पोइ छा कयूं? तव्हां नेम कंदा हो त मन जी स्थिति छा आहे उहा ॻाल्हि कर। बाबा नानक गुरु ग्रंथ साहिब ते जेकॾहिं स्टडी कयूं, संतन खे बि वेनती कंदुमि हिकिड़ो पेज यादि रखो, 730 नंबर पेज, जंहिंमें योग शब्द जेको पतंजलि जो योग शब्द आहे, चित्त वृत्ति निरोध इति योग। योग शास्त्र 6 शास्त्रनि मां हिकु शास्त्र नाला योग शास्त्र, जंहिंजो ऋषि आचार्य पतंजलि ऋषि। उन जे योग सूत्रनि मां पहलो सूत्र आहे चित्त वृत्ति निरोध इति योग। जॾहिं चित्त एकाकार थिए उन जो नालो आहे योग। जंहिंखे गुरु साहिब चवनि था अंजन माहि निरंजन रहिए, योग युगत यो पाइए। जटाऊं रखण सां कोई भगवान कंहिंखे मिलियो आहे छा? कोई मुंडन कराए उनखे भगवान कोई मिलियो आहे छा? भगवान राज़ी कहीं ते बि थे। 84,000 सालनि ताईं माता पार्वती जप कयो। कहिड़े मंत्र जो? ओम नमः शिवाय। जपो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
84,000 सालनि ताईं जप कयो आहे। सप्त ऋषि आया, शिव मोकिलियो, वञी भुलायो अलाए छा छा ॻाल्हियूं ॿुधायूं तो। शिव खां सुंदर त विष्णु थी। आदि 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 हिन देवता में हिन गुण में हे देवता सुठो हीअं 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 हीअं। माता पार्वती चयो आहे वरऊ कुंवारी। रामचरितमानस में ईंदा मां विवाह कंदम तो शंभू सां कंदम, शिव सां न त कुंवारी रहंदम। छा खाईंदी हुई? केवल बेलपत्र, छो तो बेलपत्र जो वृक्ष हो वो सुका पत्ता खाईंदी। खाईंदे खाईंदे कारी थी वियो शरीर, सफ़ा करूडो थी वियो। शिव राज़ी थियो इन भाव ते त पार्वती के माखों सवाइ कोई न हले। शिव राज़ी थियो, वरदान ॾिनो मां तो खे पंहिंजी अर्धांगिनी स्वीकार कयां थो। बाक़ी त कथाऊं वधीक विस्तार आहे, तव्हांजो ॿुधल नी। इते भगवान शिव ॾिठो माता पार्वती जो शरीर मां गौर वरण जो माना शिव जी। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहस्त्र नमामि। भगवान शिव कर्पूर सुहिणो आ, कपूर जहिड़ी कांति वारो आ। माता पार्वती हिकदम श्याम वर्ण जी थी वई। भगवान शिव गंगा मैया प्रकट कई आ। गंगा जल पवण सां शरीर वरी निर्मल थियो, गौर वर्ण जो थी वियो। शिव ॾिठो हिन जो शरीर कारो छो थी वियो, हिन बेलपत्र खाता। उन वक्त भगवान शिव बेलपत्र के भी वरदान ॾिनो आ। अॼु खां पोइ कोई भली सुकल ही सही या ताज़ो कोई बेलपत्र माते चढ़ाईंदो, उन जूं मन जूं सॼो मनोरथ सॼियूं कामनाऊं पूरन थींदियूं। अरे भगवान त ॾाढो दयालु थींदो आहे, कोई प्रीत थोड़ी करे त सही। आध्यात्मिकता जा स्तंभ 4। सब खां पहिरियों सत्संग जेको असां करे रहिया आहियूं, हिन जी महिमा कलयुग में अञा वधे थी। तप के वर्ष हजार हो, सत्संग घड़ी एक तो भी नहीं बराबरी। शुकदेव कहो विवेक। इन सत्संग जी ॾाढी महिमा अथव। ॿियो सेवा जो भी नियम रखिजे। रोज नंढी नंढी सेवाऊं जरूर कयूं। हर कोई घर में करे। ॿाहिरनि में जेको चए तो मां जीवन में जल्दी सक्सेस थियां, जंहिं भी फील्ड फैकल्टी में, माताऊं भेनरूं सुबुह जो उथण सां पंहिंजी कंबल पाण वेढ़ियो, बिस्तरो उथण सां ठाहियो। कोई भी टास्क, कोई भी कम खणो, उहो पूरन कयो, अधके में न छॾियो। मां निकिरण वाले ने ॿारड़े खे चयुमि, अॼु असांजो ॿारड़ो कृष्ण ढोलक ते वेठो आहे, पुट मां कमरे में निकिरां तो मुंहिंजो कमरो ॾिस चादर गुंजल न थी, ईअं तूं भी नियम ठाहे जाए। मां विहाणो ठाहे हलाए थो। टास्क जेको भी खणिजे पूरो कजे। जेके अॼुकल्ह ॾिठो थो वञे, जेको संसार में वञे तो रोईंदो वञे तो, अधूरो भाए तो मां हे न करे सघियुमि, हे न करे सघियुमि। केर? जंहिंजे जीवन में अधूरोपन हुयो, जंहिंजे लाइ सुखमनी साहिब जो 24हों श्लोक आहे। कहिड़ो श्लोक आहे? 24हों। पूरा प्रभु आराधिया, ओ राजा का नाम, नानक पूरा पाइया, पूरे के गुण गा। पूर्णता ईंदी पूरन प्रभु जो आराधन करण सां। त रोज सत्संग, रोज नंढड़ियूं नंढड़ियूं सेवाऊं। गांइ खे असांजे साईं जी गौशाला विया आहे, मूंखे दिलि ठरी। शायदि मूंखे अॻ बि उन वक़्तु कोन हो, शायदि ॼण घणा साल अॻु आयुमि, मूंखे हुन प्यारे सुरेश शायदि ॿुधायो, या काथे वीडियो में भी मां ॾिठो। गौशाला कुत्ते खे खारायो, ऋण रहंदो आहे, ऋण कौए खे खाराईंदो, पितृ ऋण रहंदो। अॼु हूअं बि उमावसी आहे। पितृ ऋण कौए खे खाराइण सां, गऊ खे खाराइण सां गृहस्थ ऋण। ऐं किथे तो भी गांइ खे भी खाराइजे, पर मां विस्तार न ॾियां। चिवटी माकुड़नि खे खारायो, वयल धन मोटंदो। नंढड़ा नंढड़ा उपाय कयूं। जल घरों खणी अचो, शिवलिंग ते चढ़ायो, शांति वधदी। थोड़ी खंड चढ़ायो, घर जूं ख़ुशियूं वधदव। कच्चा चांवर चढ़ायो, धन वधदो। जंहिंजे शरीर में रोग आहे, थोड़ी ॾही चढ़ायो, ॾही जो तिलक लगायो,
पंहिंजो शुक्रवार खां शुरू कयो। जंहिंजे शरीर में पीड़ा हिकिड़ी, कौड़े तेल जी बूंद चढ़ायो। नंढड़ा नंढड़ा कर्म करण शुरू कयूं। रोज कुछ न कुछ राशि मां बि कढाऊं। धर्म जे खाते उनमें गौशाला मथे हुजणु खपे, गुरु स्थान मथे हुजणु खपे, बाक़ी जेको जाते सेवा करे सघंदो आहे। त सत्संग, सेवा, साधना, सिमरन ज़रूरी। कुछ भी थी पए, दुनिया ऊंधी थी, सिमरन न घटिजणु खपे। हा कयो था, न कयो था। के चवंदा असांखो न थींदो आहे। तव्हांखे सिमरन जी आदत अथव भाई। तव्हां चवंदव साईं नथो मन लॻे, तव्हां हिते वेठे वेठे ग्राहकनि खे नथा यादि कयो। हा कयो था, न कयो था। वेठे वेठे दुकान यादि नथो अचेव। जंहिं ॾे तव्हांजा पैसा न उहो यादि नथो अचेव। ऐं जंहिं माण्हू जा तव्हां ॾे पैसा न उहो यादि अथव। हा कयो था, न कयो था। असांखे जेका अनुकूल ॻाल्हि रखंदी आहे, लॻंदी आहे, उहो यादि आहे। या कंहिं कुझु ग़लति अखर ॻाल्हायो उहो बि यादि आहे। अक्सर यादि कंहिं महिल राति जो निंड न अचे, ओड़ी महिल बि सुबुह जो अखि खुले ओड़ी महिल, या जॾहिं अकेलाप में असांखे वीचार कहिड़ा अचनि था, इहे टिनि टाइमनि ते जेको वीचार अचे थो, हक़ीक़त में असां ओढ़ाऊं। हिते त सभु बढ़िया वेठा आहिनि, सभु संत आहिनि, हिते जेके सभु वेठा आहिनि। मज़ो तॾहिं ॿाहिरि निकिरूं, चपल कंहिंजो झट न लभियो, पोइ हुनजी विरती कहिड़ी आहे। ऐं रस्ते ते वेंदे वेंदे कंहिंजी पेट्रोल गाॾी जो पूरो थियो, पोइ मन में कहिड़ो थॉट्स अचनि था। वरी भगत खिलाईंदा नहीं जे सुबुह जो माई उथे कपड़न जो ॾींहुं हुजे ऐं कपड़न धोइण वारी भिजाए बि रखे, पर माई न अचेसि। वरी उन वक़्तु थॉट कहिड़ो आहे असां ओढ़ाऊं। ऐं असांजा प्यारा संत चवनि कंहिंखे सुभाणे दुकान बंदि रखणो अथव, ईअं बि थींदो आहे छा? उन वक़्तु थॉट कहिड़ो आयो असां ओढ़ाऊं। ऐं चौथों साधना, चौथों समर्पण भाव सदाई मन में गुरुअ जे लाइ रखूं। बाबा नानक हलंदा हा, भाई लहणो पोयों हलंदो हो। हिकिड़े ॾींहुं भाई लहणो पोयों हले थो, ई हथ हलदे हलदे ई हथ थोड़ो अॻिते हले वियो। गुरु महाराज अॻियों नहीं पंहिंजे खॿे हथ खे चवंदा, अड़े मुंहिंजे गुरुअ खां बि अॻिते अॻिते हले थो, मुंहिंजो अॼु को पोइ सां वास्तो न आहे। जेसि ताईं गुरु अंगद जे शरीर में जीवित रहिया, हिन खॿे हथ को कॾहिं कमु न वरितऊं। ईअं लड़कदो आहिनि, छो त हिन खॿे हथ उहा ग़लती कई आहे, मुंहिंजे गुरुअ जी अमर्यादा कई, उन को अॻिते अॻिते हले पियो। इन जो नालो आहे समर्पण। हर दृष्टि सां समर्पण। ये 4 आध्यात्मिकता जा स्तंभ ने। रिपीट कयां थो, सत्संग, सेवा, साधना और समर्पण। ये 3 ॻाल्हियूं भी पहिरियों वारियूं थींदियूं, हुन में जग में इहो चौथो गुण हूंदो, समर्पण हूंदो। तव्हां हिते वेठा हो, तव्हां चाहियो नथा नाम जपण, तव्हां खां जपजे थो। तव्हां चाहियो नथा, हिते आशीर्वाद घुरो नथा, पर तव्हां ते आशीर्वाद वसे थी। समर्पण भाव सां हिते आया आहियो, तव्हांखे अनचाहा अदृश्य फल ॾाढा मिलंदव। असांजा सतगुरु महाराज चवंदा, हिते दृश्य त फल मिलंदव ई मिलंदव, अदृश्य भी फल मिलंदव। तव्हांजा हिते वेठे वेठे तव्हांजा यानी असां सभिनी जे परिवारनि जा ईंदड़ दुख भी कटिजी रहिया आहिनि, छो त असां हिते आया आहियूं। वर्सीअ वारो साईं सभिनी ते दया करे, महिर करे। वरी मां चवंदुमि, मूंखे ख़ुशी थी इन स्थान ते तव्हां जो सत्संग खूब ॿुधल आहे, रोज़ ॿुधो था, ॿुधंदा कयो। साईं किथे किथे कथा कंदा। हाणे मां वियुमि इंदौर वयसि त साईं प्रीतम दास जन जी वर्सी ते पढ़ियुमि संतनि जो झूलेलाल मंदिर में। भाई ॿ ॾींहंनि खां पोइ सत्संग हो, मन ख़ुशि थिए पियो। विच में आगरा में कथा लाइव हले पई, मन ख़ुशि थिए पियो। छो त धन ने उहे संत जेके नाम जपनि था ऐं जपाइनि था, सेवा कनि था, कराइनि था। ऐं जेका मुंहिंजे मन खे ॻाल्हि वणंदी आहे, संत मते लाइ संत उहो जंहिंजो सहज ऐं नम्रता वारो जीवन हुजे, पाण बि ईअं जीए ऐं संगत में भी उहे गुण भरे। उहे ॻाल्हियूं हिते ॾिसी करे भी मन ख़ुशि थिए थो। न त घणनि ते जाइनि ते वञो था, हीअं करे हलंदा, न अड़े हीअं छा भाई, छा आहे? झुक न भाई, कबीर और भी नीवा होए। बाबा नानक खां पुछूं, चङाई जो सार छा आहे?
हीरा सारा गुण नहीं कोई चुना हे कयो हे कयो हे कयो सार चाहे बाबा नानक सार चयो मिठत नीवे नानका गुण चंगियाया तत एक मिठो थी बियो नम्रता रखो ये सजन चंगाइन जो सार थी कंद खणी कर नखो बाबा शिवजन साईं के कहीं सेवादारी जो साईं कृपा कयो जी कृपा वस्तु आ जतो के खणी जा किरो पाए हिते झुक दे पंहिंजो पाणी मन ही मन मो आशीर्वाद संतन मो निकिर दे अब आ खुश हो जे वधे वसे तू तो खुश हो जे पर तुझे ईंदड़ वंशज भी सदाई शल सुखी रह हिते तव्हां मां केर केर मने थो त असां जॾहिं खां हिन दरबार सां जुड़ियाऊं असां जीवन में ॾिसूं था वाधारो ई वाधारो संसारी भी आध्यात्मिक भी मन जी शांति भी वधी आहे उहो माण्हू हथ मथे करे भाई हिकु जो था कयो ईअं छो था कयो भाई अधु टिकेट वारो कमु छो था कयो घरों खां ईअं कंदा नी हथ मथे पको न भाई हा त कयो न अचो वरसी गॾिजी मनायो अचो वरसी गॾिजी मनायो मिली कर जय जयकार मनायो बोल बाबा भगत राम साहिब की आन चंदी वताड़ी अज त मुंहिंजो साईं आयो आन चंदी वताड़ी अज त मुंहिंजो साईं आयो सभई चओ साईं आयो बाबा भगत राम आयो साईं आयो साईं आयो साईं भगत राम आयो बाबा भगत राम आयो बाबा आनंद राम आयो भगत राम आयो बाबा आनंद राम आयो आन चंदी वताड़ी अज त मुंहिंजो साईं आयो आन चंदी वताड़ी अज त मुंहिंजो साईं आयो हीर कटोरो हथ में हीर कटोरो हथ में हीर कटोरो हथ में हीर कटोरो हथ में पियाईंदड़ी वताड़ी अज त मुंहिंजो साईं आयो पियाईंदी वताड़ी अज त मुंहिंजो साईं आयो जय हो बाबा भगत राम सदा मुससाण बाबा भगत राम सदा मुससाण ओ बाबा आनंद राम सदा मुससाण बाबा आनंद राम सदा मुससाण करिया कहिड़ी परवाह कहिड़ी मिलियो गरीब निवाज करिया कहिड़ी परवाह कहिड़ी मिलियो गरीब निवाज छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटे छोटे ग्वाल छोटी 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 गैया छोटे छोटे ग्वाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल सुनी सुनी दरबार सुनो सतगुर ॾाढो प्यारो बाबा भगत राम ॾाढो प्यारो बाबा भगत राम छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मोरो मदन गोपाल हरि यारो सो मेरो मदन गोपाल सदा मेर जमीना वसाई मेर जमीना वसाई थोड़ा तां भी जाओ ना भाई सदा मेर जा सदा मेर जा सदा मेर जमीना वसाई मेर जमीना वसाई बाबा शिव भजन साईं ओ साईं बाबा शिव भजन साईं कीर्तन कंदा से सही हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा
कृष्ण हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे हे पूरन परमात्मा पापों का कर खात्मा हे पूरन परमात्मा पापों का कर खात्मा विश्व बने धर्मात्मा हम सब तेरी आत्मा ओ दीना बंधु दीनानाथ तेरी डोरी तेरे ओ हाथ दीना बंधु दीनानाथ मेरी डोरी तेरे हाथ मेरी लजा तेरे हाथ दीना बंधु दीनानाथ ओ मेरी लज्जा तेरे हाथ दीना बंधु दीनानाथ तेरी डोरी तेरे हाथ दीना बंधु ओ दीनानाथ मेरी डोरी तेरे हाथ दीना बंधु दीनानाथ प्यारा प्यारा जय शिवधारा निर्मल धारा जय शिवधारा विचार धारा जय शिवधारा प्यार से प्यारा जय शिवधारा बाबा शिव की धारा जय शिवधारा प्यारा प्यारा जय शिवधारा प्यारा प्यारा जय शिवधारा प्यारा प्यारा जय शिवधारा बोली शिवधारा वाले साहिब की जय बोली बाबल साईं भगत राम साहिब की बोल बाबा साईं आनंद राम जय बोलने वालों की जय ना बोलने वालों की भी जेके जेके थकी पैकड़ी जोरदार ताड़ी हो जाए लाल सवई चो यह ताड़ी कहीं कहीं हो जाई जेके 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 हाणे नायो थका वो ताड़ी हो जाए जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण हाणे हिकिड़ा ॾिठमि त बीजेपी हुकूमत ते अचे त साम बीजेपी वाले कांग्रेस जी हुकूमत अचे त ईअं छो था कयो तव्हां सुठा हो ॾाढो आनंद ख़ुशि हुजो शल पंहिंजे सतगुरुनि सां जुड़िया रहो ईअं आनंद वरदा रहो शल असां सभिनी जो जनम सजायो थिए ही स्थान आबाद रहे प्रेमी प्यारा वधदा वसदा रहनि इहा ई अरदास संतनि जे चरणनि में प्रभु जे चरणनि में करे वञूं था जय श्री कृष्ण जय जय शिवधारा।